दादू में रिपोर्ट कर रहियो आहे सखी सदाचरण। दादू में सिटीज़न नेटवर्क फॉर बजट अकाउंटेबिलिटी CNBA पारां मुल्क जी बजट जी शफ़ाफ़ियत ऐं मुनसिफ़ाणी विरासत बाबति दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। इन मौक़े ते सदर नजमा नवाज़ बालादी प्रोग्राम ऑफिसर नादिया राजड़ ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में ठहंदड़ बजट ग़ैर मुनसिफ़ाणी आहे, छो त अवाम खां टैक्स त वरितो वञे थो पर उन जी बदिली में खेनि बुनियादी सहूलियतूं फराहम नाहिनि कयूं पई वञनि। मौजूदा वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं मक़ामी इदारा हर साल बजट तयारु कनि था पर उन में अवाम जी राय खे शामिल नथो कयो वञे, जंहिं करे अवामी ज़रूरतुनि मुताबिक़ स्कीमूं शामिल नाहिनि थींदियूं। हुन ज़ोर भरियो त बजट जे अमल में शफ़ाफ़ियत जी खोट आहे, उनखे बहितर बनाइण जी सख़्त ज़रूरत आहे। जीअं त उर्तुला वोकेशनल कॉलेज, सिख्या सेंटर, तालके यूनियन काउंसिल सतह ते क़ाइमु करण ते बि ज़ोर ॾिनो वियो। हुन वधीक चयो त पार्लियामेंट में बजट ते बहस लाइ तमामु घटि वक़्तु ॾिनो वञे थो, त जंहिं सबबि बजट जी सही जाइज़े मुनसिफ़ाणी विरासत ते सवाल उभिरनि था। रिपोर्ट मूजिबि पंजाब बहितर कारकर्दगी ॾेखारे रहियो आहे, जॾहिं वफ़ाक़ ॿिए नंबर ते ऐं सिंध ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान पोइते आहिनि। आख़िर में हुननि मुतालबो कयो त बजट बाबति मालूमात बर वक़्तु अवाम ताईं पहुचाई वञे, अवामी शिरकत खे यकीनी बणाए वञे, हिकु मज़बूत एहतिसाबी निज़ाम क़ाइमु कयो वञे त जीअं अवाम जो हुक्मरान ते एतमाद बहाल थी सघे।